ट्रांसपोर्ट खाते पारां सिंध पीपल्स इंस्ट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस की टेस्ट ड्राइव करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन की सदारत हेठ पीपल्स इंस्ट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस बाबति इजलास थियो आहे। इजलास में ट्रांसपोर्ट खाते वारे सेक्रेटरी अब्दुल हलीम शेख ऐं ॿियनि शिरकत कई आहे, जॾहिं त सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त बस सर्विस जो टेस्ट ट्रायल सुभाणे शाम 4 वॻे थींदो। ट्रांसपोर्ट खाते पारां सिंध पीपल्स इंस्ट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस की टेस्ट ड्राइव करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां KTN न्यूज़ के चीफ रिपोर्टर वहीद राजपर खां। जी वहीद, छा तफ़सील आहिनि? जी सूबाई इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील मेमन पीपल्स बस सर्विस ट्रायल के हवाले से इजलास अॼु उन सदारत में थियो आहे। ट्रांसपोर्ट खाते पारां सिंध पीपल्स इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस की टेस्ट ड्राइव करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इहो फ़ैसिलो जेको अॼु इजलास में थियो आहे, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो त बस सर्विस की जेकी टेस्ट ट्रायल आहे सुभाणे 4 जून शाम 4 वॻे थींदी। शर्जील मेमन इजलास में इहो ॿुधायो त रूट 1 मॉडल कॉलोनी खां अवारी टावर ताईं पीपल्स बस सर्विस की टेस्ट ड्राइव कई वेंदी। कराची जा जेके शहरी आहिनि उहे बस सर्विस शुरू थियण जो बेचैनी सां इंतज़ार करे रहिया आहिनि। शर्जील मेमन इहो चयो त टेस्ट ड्राइव जो मरहलो मुकमल थियण खां पोइ कुझु ॾींहंनि बाद बाक़ाइदा तौर ते बस सर्विस पोइ शुरू कई वेंदी। सिंध हुकूमत कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट जो डिघो मसइलो हल करण लाइ तयार आहे। इन सिलसिले में ट्रांसपोर्ट खातो शहरनि खे जदीद मास ट्रांसिट सहूलियतूं फराहम करण लाइ ॾींहुं राति कमु करे रहियो आहे। ट्रांसपोर्ट खाते जूं कोशिशूं जल्द अवाम जी नज़र में जेको आहे उहो साम्हूं हूंदियूं। ऐं इन हवाले सां अॼु इजलास थियो आहे, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त सुभाणे 4 वॻे जेकी बस सर्विस आहे उहा कराची में उन जी टेस्ट ड्राइव कई वेंदी।